कारपुर त मुंहिंजी नज़र में जेकॾहिं मूंखां पुछो पर्सनली थो चवां त हिकु तहज़ीब आहे। तहज़ीब में उहे सभु एलिमेंट्स शामिल आहिनि जेके कि मिसाल जीअं इंडस हिकिड़ी सिविलाइज़ेशन आहे त उन में सभु शहर अची विया। हिन में शिकारपुर में पूरी दुनिया शामिल थी वई, मतिलबु पन जे हवाले सां, डांस जे हवाले सां, एजुकेशन जे हवाले सां ऐं स्पेशली लकड़ीअ जे कम जे हवाले सां। ऐं जेको हिते वुड वर्क थियो उहो आला पाए जो थियो ऐं उनजो रीज़न इहो हुयो त हितां जा माण्हू ॿाहिरि वेंदा हुआ, मिसल रूस सां ख़ासि वास्तो हुयो, उतां शयूं ॾिसी आया, ॿिए हंधि विया, उतां शयूं ॾिसी हिते वापसि आया। हाणे हीअ पाण जिते वेठा आहियूं इहा 1939 जी इमारत आहे ऐं हिन इमारत में जेको कमु थियल आहे सो मां नथो सम्झां त हाणे जेके इमारतूं ठहंदियूं थी वञनि तकिड़ो माना तक़रीबन शहर जे हर गिटीअ में इमारतूं ठही चुकियूं आहिनि ऐं हीअ इमारत ख़ासि हिकिड़ी बची आहे ऐं मालिकनि खे सलाम आहे जिन हिन खे महफ़ूज़ रखियो आहे। ऐं हिन में जेको कमु थियल आहे, मिसाल ही लकड़ीअ जो कमु फाइन वर्क आहे त असांजो घणो तणो ज़ोर हूंदो आहे बाबलाणी फैमिली ते, पर मां सम्झां थो त उन खां अॻु बि काफ़ी माण्हू आर्टिज़न्स हुया, आर्टिस्ट हुया जेके माण्हुनि खे हायर करे ॿाहिरां बि हिते कमु कराईंदा हुया। शिकारपुर जो कमु को महदूद कंहिं फैमिली ताईं न हुयो, दुनिया ताईं फैलियो हुयो। इन हवाले सां शिकारपुर में जेके बि इमारतूं ठहंदियूं हुयूं त उन में लकड़ीअ जो कमु ज़रूरु थींदो हुयो। जेकॾहिं लकड़ीअ जो न थींदो हुयो त बिर्क वर्क थींदो हुयो। बिर्क वर्क सिरुनि सां आर्चिस ठहियल आहिनि, हर दर ते अॼु बि ठहियल आहिनि, जायूं ढही वयूं आहिनि पर उहे किथे किथे नज़र अचनि थियूं शयूं, उहे अञा ताईं मौजूदु आहिनि। हाणे हीअ जेको वर्क आहे, माना तव्हां जॉर्जिया वेंदो, जॉर्जिया कंट्री में तिबलिसी जेको हुनजो शहरु आहे, मां सम्झां थो तिबलिसी ऐं शिकारपुर में को फ़र्क़ु न रहंदो जॾहिं तव्हां हितां जी इमारतुनि खे ॾिसंदो। हितां जूं बालकनीज़, हितां जूं गैलरीज़, हितां जा ओरियल्स ऐं हितां जा ड्रेन फ्लोज़, माना हर हवाले सां आर्टिस्टिक ऐं फाइन वर्क थियल आहे। शिकारपुर इन हवाले सां न रुगो माना उत्तर सिंध पर सॼी सिंध में नुमाया आहे। हरूभरू बि हिनखे पेरिस ऑफ सिंध न चवंदा हुया। या रीज़न्स हुआ त हिते आर्ट जो कमु तमामु घणो हुयो, म्यूज़िक जो कमु तमामु घणो हुयो, ड्रामेटिक सोसाइटीज़ हुयूं। हाणे उहे माना मालिकी न हुअण करे ऐं हितां जा चूंडियल माण्हू बि उन्हनि ते ध्यानु नथा ॾियनि, पर आवाम बि ध्यानु नथो ॾिए, सिविल सोसाइटी जो बि ख़ासि ध्यानु कोन्हे को। चंद माण्हू आहिनि